बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर सीड प्रोडक्शन डेवलपमेंट सेंटर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में आहियूं। हिते सीड प्रोडक्शन एंड डेवलपमेंट सेंटर ते सीड मल्टीप्लिकेशन ऐं प्रोडक्शन जो कमु थो हले। हिननि जो जेको मेन मोटिव आहे, मतिलबु जेका तमामु घणी एक्सरसाइज जंहिं शइ ते कई थी वञे त सीड प्योरिटी ते कमु तमामु बहितरीनु आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं अब्दुल लतीफ़ लिगारी साहब, ऐं ही वैरायटी आहे बेनज़ीर 2013। इन जे बारे में साईं जा तज़िया वठंदासीं त साईं जो छा चवणु आहे। सर, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। साईं, असां पंहिंजे फार्म सीड प्रोडक्शन एंड डेवलपमेंट ते भलीकार चऊं था। थैंक यू सर। जीअं असां किराब ते वेठा आहियूं, इहो असांजो आहे बेनज़ीर 2013। सही। ही वैरायटी जेका आहे सकरंड जे इदारे वीट रिसर्च इंस्टीट्यूट रिलीज़ कई, ऐं ही उहा वाहिद वैरायटी आहे जेका रस्ट फ्री वैरायटी आहे। हिन ते कंहिं क़िस्म जी रस्ट नथी अचे ऐं पोटेंशियल बि ॾाढो जल्द। जेकर हिन किराब खे अर्ली काश्त कई वञे त हिन जी यील्ड ज़बरदस्त आहे, जेका तक़रीबन 60 प्लस ताईं वञी थी बीहे। सही। अलहमदिल्ला ओवरऑल किराब ॾाढो बहितरीनु आहे। टेलरिंग ॾाढी भली आहे। सभु आबादगार असांजा जेके ॿियनि जिन्सनि ते वञनि था उन खां बहितर आहे। त असांजूं सिंध जूं वैरायटियूं जीअं असांजी ही बेनज़ीर 2013 आहे, इम्तियाज़ 2005 माशाल्लाह ज़बरदस्त हुनजो पोटेंशियल आहे। उन खां पोइ असांजी सिंधू आहे, उन में बि माशाल्लाह कंहिं क़िस्म जी रस्ट वग़ैरह जो प्रॉब्लम ई कोन्हे। जिन्हनि जा नाला थो वठां इन ते रस्ट आहे कोन। असांजी सिंधू वैरायटी आहे, असांजी निया सारंग आहे। सर, तव्हां महिरबानी, ही तव्हां जी पोखी कहिड़े टाइम ते आहे इहो काइंडली ॿुधाइजो असांखे। जेका पोखी आहे असांजी जेका आहे जेका 18 जेका नवंबर जी पोखी, माना थोड़ी लेट थी वई आहे। लेट थी। सही सही। जेकर ही अर्ली असां अञा हिनखे 15 ॾींहं पहिरीं कयूं त अॼु हिन जो लुक ॿियो हुजे हा। हिन जी ग्रेन फिलिंग बि थी वञे हा। सर, तमामु ज़बरदस्त। हिते असां ॾिसी सघूं था त प्योर किराब प्योरिटी तमामु ज़बरदस्त मैनेज थियल आहे। ऐं इनशा ताला असां साईं वारनि सां जेके ॿियूं जिन्सूं लॻल आहिनि, साईं वारनि वटि तमामु ज़बरदस्त हिकिड़ो मटीरियल आहे जेको माना ब्रीडिंग मटीरियल आहे। उन में साईं वारनि जो चवणु आहे त इनशा 2 सालनि जे अंदरि अंदरि असां वटि हिकिड़ियूं तमामु ज़बरदस्त वैरायटी जेके रेज़िस्टेंट हूंदियूं, रस्ट रेज़िस्टेंट हूंदियूं ऐं घटि हाइट वारियूं हूंदियूं, उहे असां वटि अची वेंदियूं। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।